अॼु गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मेन डिग्रीअ में कश्मीर यकजहती ॾियारे जी मुनासिबत सां हेडमिस्ट्रेस मोहतरमा आसमा सरदार साहिबा जी निगरानीअ में हिकु तक़रीब कोठाई वई। तक़रीब जो आगाज़ तलावत कलाम पाक सां कयो वियो। तक़रीब में स्कूल जे ॿारनि तक़रीरूं, टेबलोस ऐं कश्मीरी गीत पेश कया। तकरीर जो उन्वान आहे कश्मीर। तक़रीब जे शुरुका सां ख़िताब कंदे मोहतरमा आसमा सरदार साहिबा चयो त गुज़िरियल 75 सालनि खां हिंदुस्तान पारां जेको जबरन कब्ज़ो कयल आहे इन खे आज़ादु कयो वञे ऐं हर इंसान जो हक़ आहे त हू आज़ादीअ सां ऐं पुरअमन फ़िज़ा में साहु खणी सघे। आख़िर में रैली पिणु कढी वई।